राणीपुर मुस्मात हुस्ना मंगणे जो हिकु नियाणी ॿ पुट साण करे इंसाफ़ लाइ सिटी प्रेस क्लब राणीपुर पहुची वई, जिते साफ़ हिन अॻियां दाईंदे चयो त असांजी ज़मीन जेका असांजी ज़ाती आहे, जॾहिं त बाहवल उर्फ़ इक़बाल मंगणे जो उन ज़मीन मथां कब्ज़ो करे विकिरो करे रहियो आहे, जेका वॾी ज़्यादती आहे। हुन वधीक चयो त उन्हनि ख़िलाफ़ अदालत सॻोरी पुलिस ऐं असिस्टेंट कमिश्नर सूबेदारो नज़ीर हुसैन जतोईअ वटि भी पंहिंजो केस दाख़िल कयो आहे, पर मूंखे इंसाफ़ नथो मिले, मां मायूस थी चुकी आहियां। हुन वधीक चयो त बाहवल उर्फ़ इक़बाल ऐं हाणे मुंहिंजो मुड़ुसु अलादाद सां गॾिजी मारणु चाहिनि था। हू मुंहिंजा जान जा वेरी थी विया आहिनि, मूंखे तहफ़ुज़ घुरिजे। हुन वधीक चयो त जेकॾहिं मूंखे या मुंहिंजी औलाद खे, मुंहिंजे ॿार खे जेकॾहिं कोई बि नुक़सानु थियो त हुनजा ज़िम्मेवार बाहवल उर्फ़ इक़बाल ऐं मुड़ुसु अलादाद हूंदा। रिपोर्टर सईद ज़वार हुसैन शाह, इबरत न्यूज़, राणीपुर।